जय श्री राम, जय जय समाधि वारा। गुरु जी मिठड़ी प्यारी भागवान साथ संगत। मनुष्य हमेशा चिंतावान ही हूंदो आहे। थोरी थोरी नंढी ॻाल्हि ते असां चिंतित थी वेंदा आहियूं। थोरी थोरी ॻाल्हि ते असां चिंता में पइजी वेंदा आहियूं। काई बि सुबुह जो कंहिंखे थोरी पैसनि जी थोरी रक़म ॾियणी हूंदी हुई त उहो सॼी राति चिंता में असांखे निंड न ईंदी। सुबुह जो अगरि काॾे वञिणो हूंदो बि त कोई ज़रूरी कमु आहे, चवंदासीं जल्दी उथूं, जे जल्दी न उथी सघंदासीं त उन में बि चिंता अची वेंदो। मसलन कंहिं ज़रूरी कम ते पुॼणो आहे त असांखे सुबुह जो 9 बजे फलाणी जॻह पुॼणो आहे, फलाणे शहर में। 6 बजे मां उथिणो आहे, 7 निकिरी वञिणो आहे। लेकिन राति जो उन राति हमेशह इहा ई हेॾो पलट होॾो पलट कंदासीं, लेकिन निंड न ईंदी। निंड छो न ईंदी? त उहो चिंता सताईंदी पई हूंदी। त सुबुह जो मां 6 उथंदुमि, जल्दी जल्दी ब्रुश करे ॾाढ़ी शेव करे 7 बजे मां निकिरंदुमि। पर फलाणो ॿियो बि हलंदो पिया गॾु, मां उन खे बि उथाईंदुमि। उन देरि कई, अगरि न पहुतासीं 9 बजे त मसइलो थी वेंदो। कंहिं ऑफिसर सां मिलणो आहे, अगरि न पहुची सघंदा आहियूं बि त मसइलो थी वेंदो। इहा चिंता जेका आहे, इहा हर प्राणी जे अंदरि, हर मनुष्य जे अंदरि लॻी रहंदी आहे। खाधे पीते जी चिंता आहे। किचन में असांजे में राशन जाम भरियो पवंदो। 5-10 किलो या मण सां अटो वठी रखंदा आहियूं। उहो अंदरि भरियो पवंदो। दालियूं पियूं हूंदियूं, सभु सामान सुविधा हूंदी। पोइ बि अगरि कोई महिमान अची वियो त चिंता थी वेंदी। कमरा घर में 2-3 आहिनि, AC हिकिड़ी लॻल आहे, बिस्तरा बि जाम आहिनि। अगरि कोई महिमान अचनि शाम जो, पोइ बि चिंता थींदी, सुम्हाईंदासीं कीअं, राईंदासीं कीअं, छा महिमान सुबुह जो वापसी वेंदो, न वञे रहे त कीअं। मां सुबुह जो राति जो देरि सुम्हंदुमि मां महिमान जी करे, वरी सुबुह जल्दी उथी न सघंदुमि मां। पोइ उन ख़्यालातनि में सॼो ॾींहुं हलंदो आहे, सॼी राति हलंदी आहे। हमेशह जॾहिं बि इहे सुबुह जो उथणु देरि थींदी त इहा कोशिशि कंदा जल्दी जल्दी मां ॾाढ़ी लाहियां, कपिड़ा प्रेस करायां, जल्दी सभु शइ करे मां रवानो थियां। ऐं यादि बींदो त उन टाइम 5 मिंट वञी करे भॻवान जो मथो टेके घर में ई पोइ निकिरी वेंदासीं। जे न बीठो यादि त घर मां निकिरी करे दुकान ते पुॼी, अरे मां अॼु भॻवान खे मथो टेकण ई विसरी वियो, अॼु मंदरु न वयुमि, देरि थी वई। या कोई पुछंदो आहे मंदरु छो न आहे, त चवंदो आहे अॼु सवले रस्ते को दुकान ते हलियो हुउमि, ग्राहक बीठा हुया। जॾहिं जॾहिं असां इन शइ खे कंदा आहियूं न, इन जो मतिलबु आहे असां चिंतायूं पाण सां घुराईंदा आहियूं हथ सां। अगरि असां पंहिंजे मन खे सम्झायूं त मन सुबुह जो उथी सनानु पाणी करे पहिरियों भॻवान खे टाइम ॾियणो आहे। कुझु बि पाठ, दुख भंजनी जो, सुखमनी जो, जपजी साहिब जो, या आसादी वार जो, या झूलेलाल जा पंजड़ो वग़ैरह, कोई अष्टक साहिब या दुर्गा चालीसा पाठ, हनुमान चालीसा पाठ, शिव आराधना, शिव चालीसा,
नारायण चालीसा, भगवान कृष्ण जी उस्तति, कुछ भी असां सुबुह जो प्रेम सां वेही करे बग़ैर चिंता जे, बग़ैर स्ट्रेस वठे, ख़ाली दिमाग़ सां, कुझु भरियल न हुजे दिमाग़ में, अगरि उन्ही सां अगरि असां उहो प्रभु जी आराधना कंदासीं, प्रभु जो वेही करे पाठ कंदासीं, त प्रभु वरी असांजी सहायता ज़रूरु कंदो। कबीर भगत जे घर में हिकिड़ो कपिड़नि जो ताकियो हिकिड़ो ई पियो हुयो। माता लोई चयो त कबीर खे वञी करे ॾेई आ, बाज़ार में विकिणी आहे ऐं सीधो सलफ वठी आहे, सुभाणे शादी आहे। हा ॾिसो, असां 6 महीना अॻु तारीख़ रखंदा आहियूं या 4 महीना अॻु तारीख़ रखंदा शादी जी, न्याणी जी या पुट जी। कबीर भगत जी न्याणी शादी हुई त उन खां वठी करे असां उहो चिंता शुरू थींदी आहे, कीअं थींदो, कीअं मां शादी कंदुमि, कीअं शादी हूंदो, 2 ॾींहं हूंदो आहे। लेकिन इहो न हूंदो आहे त भॻवान भरोसो मां रखां, राम भरोसे पत्थर बि तरी विया। जंहिं भॻवान राम जे मथां भरोसो रखियो आहे उहो सभु शइ तरी वई। असांजी छा शादी थोरी नंढड़ी शादी असां न थी सघंदी। कई माण्हुनि जा कार या सिद्ध थी वेंदा आहिनि, सभु शइ थींदी आहे, असांजी शादी न थींदी। लेकिन पोइ बि असां उन चिंता में बीमार थींदासीं, कार्य सिद्ध न थींदा। जेकबाद जी दरबार साहिब ठहे पई, भगत कबीर जो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। जेकबाद जी दरबार साहिब ठहे पई त 11 लख रुपयो गथियो हुयो, सिखनि शेवकनि गॾिजी करे 11 लख रुपयो दरबार लाइ गॾु कयो। जेॾी महिल असांजी मम्मी ऐं डैडी बि हुया उन टाइम, उन्हनि पंहिंजो उनमें दान ॾिनो, थोरो कुझु थोरो कंहिं शेवक कंहिं सभिनि गॾिजी करे 11 लख रुपये में जेॾी महिल कमु स्टार्ट थियो, बिल्डिंग हेठि मंज़िल तयारु थी वई। किथे वेठा कोई माण्हू चवनि पिया, चवनि 11 लख में दरबारां ठहियूं न, जो संतोषपुरी 11 लख में दरबार ठाराईंदो। इहा ॻाल्हि कननि ते पई, चिंता थी वई, एॾी चिंता थी वई जो सॼी राति निंड न अचे, रोटी न वणे, चांहि बार बार पीअण सां आख़िर तबियत ख़राबु थी पई। सुभाणे ते सॼो ॾींहुं घर सुम्हियो पियो रहुमि, चिंतावान, कुझु न वणे पियो, न ॻाल्हाइणु करणु। 3 ॾींहं ते मां बीमारी पियो हुउमि। 3 ॾींहं ते मुंहिंजी घरवारी खे हिकिड़ो संत, अछी ॾाढ़ी, अछो पटको, अछा कपिड़ा, लठ हथ में, त कंहिं महापुरुषनि जेके वॾी वॾी उमिरि वारा हुया, उहो चवंदा आहिनि त साईं रामपुरी हुयो। लेकिन साईं रामपुरी खे ॾिठो न हुयो, न तस्वीर बि आहे साईं रामपुरी। त मुंहिंजी घर निंड में आयो, चवणु लॻो संतोषपुरी खे चओ इहा दरबार तुंहिंजी न असांजी आहे, असांखे पाण ई ठाराईंदासीं, तूं छो चिंता करे थो। उन्हनि निमिरता सुबुह जो मुंहिंजी घरवारी उथी करे जीअं मूंखे ॿुधायो त हे ॻाल्हि आहे, त जीअं उनजो चवणु ऐं मुंहिंजो झटि ॾेई उथणु, काॾे वई बीमारी, काॾे वई चिंता, काॾे थी वई, सिधो वञी करे दरबार जो कम ते वञी करे पाणी खणी करे तराई शुरू कयमि। मां चयो बसि हाणे चिंता न आहे करणी, हाणे जंहिंजी दरबार आहे उहे चिंता करनि, मां छो चिंता कयां, मूंखे चिंतन करिणो आहे। ऐं उहा ई दरबार में जिथे 11 लख सिर्फ़ु हुया टोटल, जंहिंमें उहा दरबार पहिरीं मंज़िल दरबार, ॾोजी मंज़िल जॻह, टीजी मंज़िल जॻह, 1 करोड़ रुपयो दरबार खाई वई। 2012 में वञी करे उहा पंहिंजे तकमील ते पहुती, पंहिंजी पुॼाणी ते पहुती, मंदर जो मुहूर्त थी वियो, तस्वीरां अची वियूं, मूर्तियूं, साईं कैलाशपुरी जी मूर्ति ऐं माता रानी जी मूर्ति लाइ 2012 में मां इंडिया वियुमि, जंहिंमें प्यारो असांजो खीयलदास बि गॾु हो, शलोमल प्यारो गॾु हुयो, ॿिया बि गॾु हुया प्रेमी, भगत सुशील असांजो गॾु हुयो। त असां जयपुर में मूर्तियूं ठारायूंसीं, ठाराए करे आर्डर पहिरें ॾींहुं ॾिनोसीं। वरी 2009 में आर्डर असां ॾेई आयासीं, शलोमल खीयलदास सां गॾिजी करे। 2012 में प्यारो उमेश, अमित सागर, घनश्याम हुयो, 2 ॼणा हुया, असां
2012 में जीअं वियासीं मूर्तियूं उमेश मां सां गॾु जयपुर हलियो, असां 2 ॼणा गॾु हुआसीं, उमेश अजवाणी। जीअं मूर्ति साम्हूं तयारु थियूं रखियूं हुयूं त हाणे उन चयो त हाणे खणणो कीअं आहे। 2009 में ऑर्डर ॾेई आयासीं, 2012 में खणी करे अचिणो हुयो, असांखे सुता करिणो हुयो। साईं कैलाशपुरी पाण करायो सुता, असांखे कहिड़ी ताक़त आहे। 2012 में मूंखे यादि आहे अञा ताईं, सितंबर जो महीनो हुयो, उन चयो आहे मूर्तियूं हाणे तव्हां पंहिंजो कयो सेटिंग, हे मां हीअं पैकिंग कराई आहे, बक्सा ठाराया आहिनि, रेडियूं हणाया आहिनि, बसि पेमेंट बि तव्हांजी थी वई आहे क्लियर, हाणे तव्हां पंहिंजो सेटिंग कयो त हाणे तव्हां कीअं खणंदव। पोइ मां उनखे चयुमि, चांहि अची वई, मां चांहि कप खणी करे ॿाहिरि हिकिड़ो पथर जी हिकिड़ी शिला पई हुई, छो जो सॼो हुन मार्बल जो कमु हो, पथरनि जो, मार्बल जी शिला पई, मां उते वेही करे चांहि पींदे सोचां वेठो त जयपुर खां वठी जैकबाद, जयपुर टू जैकबाद साईं कैलाशपुरी जी, माता रानी जी ऐं हिकिड़ी ॿी माता जी तस्वीर मूर्ति, जंहिंजी ॿिन्हिनि माताउनि जी मूर्ति जी शेवा जेका आहे उहा प्यारे असांजे मोहनलाल बजाज कराई। त चई हिकिड़ी तव्हां जैकबाद दरबार रखिजो, हिकिड़ी डेरामुरा दरबार में जेका हाणे विराजमान आहे माता जी मूर्ति, ऐं साईं कैलाशपुरी जेका मूर्ति आहे उहो प्यार असां जयपाल डिंबला शेवा कराई। पोइ हाणे 3 मूर्तियूं मां सोचां वेठो त इहा जयपुर खां जैकबाद पुॼियूं कीअं, एॾी वज़नदार 7 मण जंहिंजो वज़न। सोचींदो वेठो हुअमि त हिकिड़ो प्रेमी आयो, केरु हो कोई ख़बर न आहे मूंखे, न मां उनखे सुञाणा न हू मूंखे सुञाणे। मूंखे चए पोइ चए मूर्तियूं तव्हां ठाराइनि, मां चयो हा। चई इहे काॾे खणी वेंदव? मां चयो मूर्ति इहे असां जेको आहे होॾे खणी वेंदासीं जैकबाद, पाकिस्तान नेवड़ियूं सिंध में, सिंध चयोमांसि, सिंध जैकबाद नेवड़ियूं। त उन चयो ठीकु आहे, अमृतसर ज़रिए ॾींदव बॉर्डर खां? मां चयो हा अमृतसर बॉर्डर ॾींदासीं। चयो पोइ कीअं खणंदव? मां चयो मां इहो ई सोचींदो वेठो आहियां, चांहि पींदो वेठो सोचींदो वेठो आहियां। चए पोइ मां पुॼाए ॾियां अमृतसर ताईं। मां तूं पुॼाए ॾींदे? कीअं पुॼाए ॾींदे? चए बसि उहो मुंहिंजो कमु आहे, मां मूर्तियूं हितो खणंदुमि, मूर्तियूं खणी करे अमृतसर तव्हांखे बॉर्डर ताईं तव्हांखे पुॼाए ॾींदुमि, ऐं जेतिरा ॾींहं लॻा मां 3000 रुपयो हिकु ॾींहं जो वरितुमि। मां चयो ठीकु आहे, 3000 मां इंडियन तोखे ॾिना। 3000 इंडियन ॾिनासीं, सभु शयुनि सां तारीख़ हुन दुकानदार खां पुछियुमि, चयो बिल्कुलु इहे मुंहिंजो वाक़िफ़ु आहे, इहो मूर्ति पुॼाए ॾिनी तव्हांखे। पर ॾाढो प्यारो माण्हू, असांजी सोच खां वधीक कोन्हे, असां बि मालिक ते रखे छॾियो। मां चयो हाणे परमात्मा साईं कैलाशपुरी इनखे पाण मोकिलियो थी, हाणे पाण ई इनखे पुॼाईंदे। असां इंडोर वियासीं, इंडोर को जे तारीख़ निकितासीं, इनखे ॿुधायोसीं, इहो बि अची पहुतो। 2 ॾींहं लॻा उनखे उते, 3जो ॾींहुं अमृतसर में रहियो। असां अमृतसर पहुतासीं त उहो अॻु बीठो हुयो, पर एॾो प्यारो माण्हू, उन गाॾी अरेंज करे छॾी, मूर्तियूं 3 गाॾी में रखाए करे, असांजो सामान रखाए करे बॉर्डर ते पुॼाई। उते मूर्तियूं लथियूं, कूलिंग जी हैंडओवर थी। मूंखे चए गुरुजी मां हाणे हलां बसि? पोइ मां उनखे चयुमि, मां चयो उन ते मां टोपी पाईंदो न हुउमि। मां चयो तोखे छा ख़बर मां गुरुजी आहियां? चए मूंखे हिकिड़ो अंदाज़ो बि हुयो, तव्हां कुर्ता पजामा पायो था, भॻवान जी मूर्ति, माता जी मूर्ति, ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि सां लॻे पियो त उहो ॻाल्हाइनि पिया तव्हां सां प्रेमी जेके बीठा हुया। अच्छा अच्छा। मां चयो घणा? 3000 जा ॾींहं जा, 3 ॾींहं जा थिया 3000। मां 1000 मथे 1000 मूंखे ॾिनमि। मां चयो वहे तूं ॿारनि जे लाइ पंहिंजो मिठाई वठी वञी। त एॾो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो न। उन मूंखे पंहिंजो नंबर ॾिनो, न मां उनखां नंबर वरितो। अॼु 2012, हाणे 2025 हलंदो पा, केरु हो, काॾों आयो, कीअं पुॼाए नई, उतां कीअं मूर्तियूं आयूं, हितां पाकिस्तान जा प्रेमी आया कंदकोट जा, उन अची करे मूर्तियूं खणी रवानो कयो। जैकबाद कीअं पहुतियूं मूर्तियूं काई ख़बर न। असां चिंतन कयूं, हो चिंता कंदो आहे। छो जो अगरि असां चिंता कंदासीं त असांखे चिंतन न पुॼंदो, चिंतन न करे सघंदासीं। पोइ जॾहिं असां चिंतन कंदासीं न,
पोइ उन चिंतन खे असां चिंता कंदासीं, असां सोच वीचार कंदासीं, टेंशन कंदासीं त उनमें असां बीमार थींदासीं, हल न निकिरंदो कोई। लेकिन जॾहिं असां चिंतन कंदासीं उन में असांखे बीमारी दुख न ईंदो, ऐं चिंता जंहिंजो असां चिंतन कंदा पिया हुजे प्रभु जो, असां उहो पाण ई चिंता करे असांजी चिंतन ख़तमु कंदो। भगत कबीर खे माता लोई चयो न्याणी शादी आहे सुभाणे, त तव्हां हुन खे ताकियो ॾेई करे सिधो वठी अचो। भगत कबीरदास निकितो घरों, आयो रस्ते में प्रेमी आयुसि। भगत कबीर जो मां घर ॻोल्हंदो वरितो आहियां, मूंखे ॿुधायो घर किथे आहे। हाणे कबीर भगत को ई कबीर जो घर पुछणु लॻो, त भगत कबीर पुछियो छा कंदे भगत कबीर जे घर खे? उन चयो मां ॿुधो आहे त भगत कबीर वॾो दानी आहे ऐं मूंखे कपिड़ा न आहिनि, हाणे सर्दी अचण वारी आहे या आई आहे, मूंखे कपिड़ा ओढ़ण कान आहिनि। उन चयो ठीकु आहे। उन छा कयो भगत कबीर, उन मां 7 मीटर वाल या कुझु त उहो फाड़े करे भगत कबीर उनखे ॾेई छॾियो। चई हिन पाण वेड़े करे रखियो पाण सां। चई चङो हाणे घर ॿुधाए भगत कबीर। चई हाणे छा कंदे, तोखे मिली वियो। चई हर तूं पाइण जे लाइ ॾिनो, लेकिन ज़मीन थधी आहे, मां हुनजे विछाइण लाइ बि खपे। उन 7 मीटर ॿियो फाड़े ॾिनो। चई ठीकु आहे रखे। चई हाणे भगत कबीर घर ॿुधाए। हुन चयो बाबा हाणे तोखे पाइण लाइ बि मिली वियो, विछाइण लाइ मिली वियो, हाणे छा कंदे? चई हाणे मां कपिड़ा बि ठाराईंदुमि, मूंखे कपिड़ा बि फाड़जी विया आहिनि सॼा, सर्दी आहे मथां। चईंसि सॼो ताकियो वरितो, ताकियो हुनखे नई, उहो हलियो वियो। भगत कबीर ॾिठो हाणे त वेंदुमि घर, त माता लोई कावड़ बि चवंदी न्याणी जे लाइ जेको हुयो हिकिड़ो ई ताकियो पचे पियो, उहो ई तूं ॾेई आयो वञी करे। सो भगत कबीर वञी करे कंहिं वृक्ष हेठों कंहिं पहाड़ ते वञी करे तपस्या शुरू करे छॾी। प्रभु जे नाम में एतिरो लीन थी वियो, एतिरो लीन थी वियो जो हुनखे कॾहिं राति थी वई, कॾहिं सुभाणे थी, कॾहिं सुभाणे राति थी वई, ॿिए वञी करे भगत कबीर खे अची करे साधू हिकिड़ो ऋषि हिकिड़ो महापुरुष अची करे उथायसि थो। अरे भगत कबीर तूं हिते वेठो आहे तपस्या में, माता लोई उते परेशान हुई, उते वञी करे मूंखे तुंहिंजा कार्य करणा पिया, न्याणी तुंहिंजी जी शादी करणी पई, त चवणु लॻोसि हथ जोड़े करे भॻवानु फ्री में थोरी कमु कयो अथई, मूंखों बि त सॼो ताकियो तूं ई वठी वई, सॼो ताकियो वठी करे मुंहिंजी न्याणी शादी कराई थी। मुस्कुराए करे भॻवानु चवे पियो हुजाए थो थी करे। भॻवानु मुस्कुराइणु लॻो ऐं ॾिसो हुन दान करे छॾियो, न सोचईं त मुंहिंजी न्याणी जो कार्ज कीअं थींदो, ऐं प्रभु जे नाम में लीन थियो, तपस्या में लीन थियो, सिमरन करणु लॻो, चिंतन करणु लॻो। ऐं चिंता कंहिं कई, भॻवानु कई। त हाणे हे चिंतन में वेठो आहे त मूंखे चिंता करणी आहे। भॻवानु वञी करे चिंता भॻवानु कई, भॻवानु चिंता वञी करे हुनजी दूरि कई, न्याणी जो कार्य, शादी जो कार्य रिस रास कयईं, सिद्ध करे पोइ अची करे भगत कबीर खे नाम सिमरन मों जाॻाईं। तीअं ई चिंता चिख्या समान, चिंता जेका आहे उहा चिख्या वांगुरु आहे, बाहि वांगुरु आहे, उहा साड़ींदी, असांजो कमु कुझु न थींदो। चिंता सां कुझु ठहींदो ई न, कुझु कमु थींदो ई न, सिर्फ़ु दुख ईंदा। ऐं जॾहिं चिंतन में वेंदासीं, चिंतन में जॾहिं अची वियासीं, जॾहिं चिंतन शुरू कयोसीं असां, त भॻवानु असांजी चिंता दूरि करण लाइ असांजो उहो कार्य पाण अची करे वेंदो। मत करो चिंता मत करो, नानक चिंता मत करो, जल विच जीय उपायन, तिना भी रोज़ी दे, नानक चिंता तिसई है। चिंता जेके जल में रहनि था उहे बि नथा करनि, उन्ही खे बि उते गुरु नानक साहिबु प्रभु परमात्मा लक्ष्मी नारायण भॻवानु रोज़ी पुॼाए थो। असां त हेॾे जहान में उनजे में वेठा आहियूं, उन असांखे रोटी खाइण जो ज़िम्मो खयो आहे, कपिड़ा पाइण जो ज़िम्मो खयो आहे, ख़ुशी ॾियण जो ज़िम्मो खयो आहे, ऐं पूरो ज़रूरु कंदो। इन करे चिंता न चिंतन कयो। जय जय समाधि वारा।